संत शिरोमणि हिरदाराम साहिब अवतरण 21 सेप्टेम्बर 1906 ऐं ब्रह्मलीन 21 डिसेंबर 2006। संत हिरदाराम साहिब जी जीवनीअ ते मूं महाकाव्य लिखियो सन 2007 में। उन जी शुरूआत जिन सची शिरधार रखी थी विया बेड़ा पार। संत हिरदाराम हो ईश्वर जो अवतार। हिकई वाणी बात हुई कर शेवा जा कमकार। बार बुढ़ा बीमार आहिनि परमेश्वर जा यार। कयो भावना सां शेवा ऐं ॾियो इन्हनि खे प्यार। लोक ऐं परलोक में मिलंदव सुख अपार। त्याग थो तारे त्याग सां पंहिंजो जनम सुधार। पर मज़ो मारे थो मिठड़ा पंहिंजे मन खे मार। हीणनि जो हमराह हो दीननि जो दातार। संत हिरदाराम हो ईश्वर जो अवतार। ऐं आयो ब्रह्मलीन थियण जो वक़्तु। अजब इसरार हो सिज लथो हो रोज़ वांगुर ऐं शुरू थी रात। रात हुई पर रोज़ वांगुर की न हुई हीअ रात। घुप अंधेरो थी वियो थोरी देर जे लाइ। शहर पूरे जूं बत्तियूं बंदि थियूं छल। धीरे धीरे पई ख़बर वियो आहे हली भॻवान। ॻोढ़ा ॻाड़े पिया चवनि बाबा हिरदाराम। सुबुह जे सूरज रुनो ही ॾिसी इसरार। कुटिया खां मैदान ताईं भीड़ हुई बेशुमार। ग़म संदी सूरत हुई लगन पिया बदहवास। मायूं मर्द जवान ॿार सभई हुआ उदार। बाबा हिरदाराम साम्हूं जीअं न मन प्यासीस। ॼण त साक्षात वेठा हुआ ॾियनि पिया आसीस। वक़्तु को न रुके कॾहिं आख़िर आयो हली। भिगल नेड़नि सां ॾिनी सभिनी श्रद्धांजलि। ईश्वर जे अवतार धारियो वापसि ईश्वर रूप। ब्रह्म में थियो लीन ऐं थी मानुष देह अलूप। जय जय साईं हिरदाराम। जय जय साईं हिरदाराम।